पोइ राति जो जेको आहे सो कामिली शाह पंहिंजो न्याणो अथसि जेको एडमिरल आहे इन में नेवी में हाणे वरी केपीटी में बि हुयो डायरेक्टर, इनखे मोकिलियईं मूंखे। इन्हनि सां तालुकदारी आहे। साईं अली बाकर शाह जो वरज़ंदो असां तालुका ख़ानदानी तरह खां। उहो आहे मूं वटि। बाबा चए थो त तव्हां राति जो कॾहिं साइड थी वञो, छाकाणि राति असां अरेस्ट कंदासीं। अच्छा, मां चयो बसि असां त फेस कंदासीं, असां डिसाइड कयो। पोइ राति जो ममताज़ बरनी हूंदो एसपी, उहो आयो, असां ख़बर आहे ठीकु आहे। राति जो कचहरी वचहरी करे पोइ सुबुह जो वकीलनि जे डॉक्टरनि एहतजाज कयो त बाबा अञा ऑपरेशन थियणो आहे या उहा गोलियूं पयूं थियूं, इनखे कीअं ॾींदासीं असां, पर हिननि कोन छॾियो ऐं पोइ असां खणी अची सेंट्रल जेल में विधो। अच्छा, साईं कामिल शाह जो मैसेज मोकिलियो, पुटु मोकिलियो, उहो हॉस्पिटल आयो तव्हां? हॉस्पिटल मुंहिंजे रूम में आयो। हिते VIP रूम हुयो पंहिंजो जिना में पोइ पासे में जेको हाणे तव्हां एडमिट हुयो ऐं ज़ख़्मी हुयो, पोइ केॾां वञो? बसि कामिल शाह रोके न पियो सघे पुलिस खे त भाई अरेस्ट न करिणो? न इहो वरी अलाह जो हुननि जो हूंदो आहे सही उहो सिलसिलो। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो, हीउ जेको तव्हां कंपेन हिकिड़ी भाई कामिल शाह मुर्शी कई, हीउ जेको आहे न पाण वारो शांति नगर, हा हा, सो इन ते सिंधी माण्हुनि कयो। हा सही आहे। सो राति जो मां हैदर मंज़िल हुयुसि सुतल, SNA जो कन्वीनर हुयुसि। राति जो मौला बख्श चांडियो 12:30 बजे खनि, फ़कीरदाद खोसो, महमूद ख़ान अबड़ो, रसूल बख्श थेबो, इहे मूं वटि आया। अच्छा, रसूल बख्श थेबो जेको GS में हुयो? GS में। इहे मूं वटि आया, इन्हनि जो इन ते कमु थिए पियो शांति नगर ते। शांति नगर उहे हुया, इन्वॉल्व हुया। सो चयो त साईं असां शांति नगर ते ड्राइनि पिया, सो हुते गवर्नमेंट पहुची वई आहे, कमिश्नर पहुची वियो आहे, बिल्डोज़र पहुची विया आहिनि, तव्हां हुनखे बचाए सघो था। कीअं बाबा? तव्हां हलो कामिली शाह सां हली ॻाल्हायो। मां त कॾहिं वियो ई कोन आहियां CM हाउस जा हेॾे, चए न उहो असां अरेंजमेंट कयूं था, कयो आहे, तव्हां हलो रुॻो असां सां गॾिजी। ऐं हुनखे थोरो सीरियस था हुनखे चओ त भई इहे न करे। पोइ वियासीं त कामिली शाह इंतज़ार में हो, जहिड़ो करे मैनेज करे आया। मां चयो हे तव्हां हिकिड़ो पैकेट आहे सिंधी माण्हुनि जो, अहिड़ी हालतुनि में तव्हां जेको आहे सो ॾाढो मुड़सी पिया कयो, वॾी मुश्किल सां हुननि पंहिंजा घर तर के ठाहिया आहिनि ऐं तव्हां बिल्डोज़ पिया करायो। MQM चवण थी आहे, MQM सां एकाड आहे असांजो, हिन ॻाल्हि जो त असां हा त असां ख़ाली कराईंदासीं हिनखे, सफ़ाई कराईंदासीं, हुन करे इहो मां कोन थो करे सघां। मुंहिंजे पोइ त माण्हू मरदा हिते घणा, उहे बि विढ़ंदा, सभु विढ़ंदा, पोइ त ॿियो आहे कोन असां वटि पैकेट, हुन करे वॾो खूनरेज़ी थींदी। पोइ चवंदो भला हिकिड़ो मिंट तरसो, ईअं करे चैम्बर में वियो, तव्हां हॉटलाइन ते बेनज़ीर साहिबा सां ॻाल्हायूं। ठीकु आहे। जो GSN जो चेयरमैन ग़ुलाम शाह आयो आहे, SNA जो कन्वीनर बि आहे, चए थो माण्हू मरदा वॾी तइदाद ते, उनजे करे बहितर इहो आहे त हिन कम खे रोकियो वञे। कमिश्नर हूंदो सिद्दीकी, सो सिद्दीकी साहिबु हुते वियो आहे, चओ त मां हुनखे रोकियां, चए भला फौरी रोकेसि। बसि हिन फ़ोन खणी रखियो, चए त वाह रोकियो, भॼाई पोइ मौला बशारा भॻा वञी करे हुनखे। सही आहे, सुठी आहे। त इन तरीक़े सां इहो कमु कयो। पोइ उनखां पोइ जॾहिं हे असां ते अटैक थियो ऐं इस्पताल मां खणी विया, त वरी जो जीअं सेंट्रल जेल में अंदरि घिरियासीं, साम्हूं ख़लील मेमून बीठो आहे। अड़े तूं वरी कीअं हिते? चए त हाणे साईं मां डॉक्टर आहियां ऐं मिनिस्टर जेको आहे मंज़ूर, उहो मुंहिंजो दोस्त आहे, हुन मूंखे पोस्टिंग कई आहे हिते। हुन वीचारे ॾाढो ख़्यालु कयो ऐं मंज़ूर जी उते आयो जेल ते मिलणु, ईअं विज़िट करणु एज़ अ मिनिस्टर। मंज़ूर वसण? हा, स्टूडेंट फेडरेशन में रहियो। पोइ हुन खां पोइ आयो। इहा नई शइ तव्हां ॻाल्हि असां सम्झंदासीं शुरू खां वठी। न GSN स्टूडेंट फेडरेशन में रहियो आहे बाक़ाइदा। ऐं उन खां पोइ हिन जेको आहे सो चवराए मोकिलियो मूंखे, नज़ीर शाह हूंदो डिप्टी, उहो आयो, चई साईं मिनिस्टर साहिबु तव्हांखे यादि थो करे, चए मुंहिंजो दोस्त। मां चयो मुंहिंजो त कोई मिनिस्टर साहिब में कमु कोन्हे को, बाक़ी मिनिस्टर साहिब जो कोई कमु आहे मूं में त पोइ हिते अचे, मां त कोन वेंदोमांसि। सही, झटि गुज़री त शाबस अथसि मंज़ूर खे, पंहिंजी फ्रूट व्रूट हे हो खणी सॼाए, सॼी टीम जेल जी। सही, मूं वटि आयो, हुते कचहरी वचहरी कईसीं। मूंखे चई त हाणे छा हुकुम आहे मुंहिंजे लाइ? मां चयो तूं न मूंखे गिरफ़्तार कराए सघे थो, न छॾाए सघे थो।